हिन सवाल जे हवाले सां मूंखे मुख़्तलिफ़ व्हाट्सअप ग्रुप ते बि सवाल कैंडिडेट्स पुछनि पिया त मैडम हिन सवाल खे हल करायो। हाणे ही जेको 16 तारीख़ जो JEST जो पेपर हुयो 16/10/2021 ते सिंधी पोर्शन में सवाल नंबर 12 त हेठि ॾिनल जुमलनि मां फ़िक्रो चूंडियो। ऑप्शन ए मानी खाई वठ, ऑप्शन बी छाजे करे, ऑप्शन सी शागिर्द पढ़नि था ऐं ऑप्शन डी अनवर किथे आहे। हाणे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असांखे कुझु शयुनि जी ख़बर हूंदी आहे ऐं कंहिंजी अगरि ख़बर न हूंदी आहे त जॾहिं सुवालु ईंदो आहे त असां हुनजा ऑप्शन्स पढ़ी सम्झी वठंदा आहियूं। सम्झी कीअं वठंदा आहियूं त हलो हाणे अगरि अचूं था जुमिले ऐं फ़िक्र में फ़र्क़ु। मिसाल तौरु असांखे जुमिले जी वज़ाहत ख़बर आहे थी सघे थो तव्हां किताबनि में बि पढ़ियो हुजे। मिसाल 2 या 2 खां वधीक लफ़्ज़नि जे मेड़ खे जुमिलो चइबो आहे। हाणे त IBA हिकिड़े लफ़्ज़ खे बि जुमिलो कयो आहे त जेकॾहिं आओ वेह खाओ अचो इहो जुमिलो आहे। ठीकु आहे, बहरहाल असां जेके बि ग्रामर जा बुक्स पढ़िया आहिनि हेल ताईं हुन में ईअं ई आहे त 2 या 2 खां वधीक लफ़्ज़नि जे मेड़ खे जुमिलो चइबो आहे। हाणे अगरि असांखे ख़बर आहे त जुमिलो छा खे चइबो आहे ऐं जुमिलो उहो आहे जंहिं मां मुकमल माना निकिरे, उहा सिट या उहो लफ़्ज़ जो टुकड़ो मेड़ जंहिं मां मुकमल माना निकिरे। हाणे जेकॾहिं असांखे जुमिले जी ख़बर आहे पर इहा ख़बर न आहे त फ़िक्रो छा आहे। हाणे फ़िक्रे ते मानी खाई वठ मुकमल जुमिलो आहे, मानी खाई वठ कंप्लीट मीनिंग निकिरे थी। शागिर्द पढ़नि था मुकमल माना निकिरे थी। अनवर किथे आहे मुकमल माना निकिरे थी। पर छाजे करे छाजे करे उनजी का माना नथी निकिरे। त असांखे सम्झी वञणु घुरिजे त जेको ऑप्शन बी आहे उहो करेक्ट आंसर आहे त छाजे करे उहो फ़िक्रो आहे। ऐं फ़िक्रो वरी छा करे थो चए जुमिले जो हिकिड़ो हिसो, जुमिले जो उहो हिसो या उहे लफ़्ज़ जंहिं मां का बि माना न निकिरे। हीअ अगरि 3 जुमिला आहिनि या जेके बि 3 ऑप्शन्स ॾिनल आहिनि उन लाइन मां सिट मां माना निकिरे थी, जुमिले जी त माना निकिरे थी उन सिट मां त मतिलबु उहो जुमिलो आहे। ऐं हिन मां काई बि माना नथी निकिरे त इहो फ़िक्रो आहे। हाणे फ़िक्रो चइबो आहे लफ़्ज़ जुमिले जे हिकु हिसे खे जंहिं मां का बि माना न निकिरी सघे, छाजे करे कंहिंजे करे वग़ैरह, जेको इनकम्पलीट सेंटेंस नामुकमल जुमिलो उनखे फ़िक्रो चइबो आहे। त हीउ जेको हुयो सवाल नंबर 12 ऐं पाण सां हल कयो टाइम में। ऐं हाणे कुझु सवालात हुया तव्हांजी तरफ़ खां। पहिरीं ॻाल्हि त हीअ जेके IBA जी स्क्रीनिंग टेस्ट ग्रेड 5 खां 15 ताईं आहे उनजी असां तयारी कराईंदासीं बेटा। पर जीअं त पहिरीं सिलेबस जो इंतज़ारु पिया कयूं, सिलेबस अचे त ॾिसूं त किथां किथां थो अचे। मे बी सैम्पल पेपर बि अनाउंस कनि या हिकिड़ो ऑफिशियली सिलेबस अनाउंस थिए त उन खां पोइ बाक़ाइदा इंशाअल्लाह ताला तयारी स्टार्ट कराईंदासीं। उन खां पोइ IBA जे मार्क्स ॾियण जे हवाले सां काफ़ी स्टूडेंट चवनि पिया त मैडम 15 तारीख़ वारो 25 तारीख़ वारो 26 तारीख़ वारो हुन जूं मार्क्स न ॾींदा या केतिरियूं ॾींदा या हेतिरा ग़लति आहिनि पोइ हेतिरियूं ॾींदा या न ॾींदा। हाणे बेटा ॾिसो IBA स्टार्ट कयो 13 तारीख़ खां। 13 तारीख़ खां थी सघे मुंहिंजे तव्हांजे नज़र में वधीक बि ग़लतियूं हुजनि पर IBA मार्क उन सवाल जी थी ॾिए जंहिंखे हू पाण मञे थो त हीअ ग़लती आहे, एडमिट करे उनजी मार्क थो ॾिए। उनखे ग्रेस मार्क चइजे या की ग़लति मार्क खे पंहिंजी ग़लती मञी ऐं सही करे ॾिए। त उन खां पोइ ज़ाहिर आहे 14 ईंदो, 15 ईंदो, 16 ईंदो, 25 तारीख़ में जेके ग़लतियूं में या 16 में या 24 में जंहिं में जेके तव्हां ग़लतियूं उन्हनि खे तव्हां सां गॾिजी करे जेके बि उन्हनि खे ग़लतियूं असां उनजे नज़र में आंदियूं आहिनि उन्हनि मां वरी जेके उते डिफेंड करे सघियासीं, वेरीफाई करे सघियासीं, उन्हनि खे मञराए सघियासीं त हीअ ग़लतियूं आहिनि या IBA जेके पाण तस्लीम कयूं त हीअ असांखे पहिरीं त हालात ईअं आहे त IBA मञण लाइ तयारु नहीं त ॿियो बि ग़लतियूं न आहिनि। ठीकु आहे, त जेके मञंदी उहे मार्क्स ॾींदी। भले तव्हां मां चऊं था मिसाल तौरु कंहिं बि डेट 25 तारीख़ जो पेपर आहे हुन में 7 ग़लतियूं हूंदियूं पर IBA 2 मार्कूं ॾींदी या 3 या 4 या उहे ओतिरियूं मार्क्स ॾींदी जेके हू पाण मञंदी त हीअ मुंहिंजूं ग़लतियूं आहिनि। सो इंशाअल्लाह ताला सभिनी खे मार्क्स मिलंदियूं ऐं 13 खां सिलसिलो स्टार्ट थियो आहे। ऐं जेकॾहिं एतिरी लेट में हिकिड़ो थियो त तमामु घणी देरि थी सघे थो नेक्स्ट फेज़ में 2-3 डेट्स वारा पेपर सॉल्व करे या पेपर जी छंड छाण हलंदी हुजे लाॻी कोई अनाउंसमेंट थी वञे त 14, 15, 16 या JST सभिनी खे या PST सभिनी खे वरी 2-3 फेज़ में मार्क्स मिली वञनि। उन खां पोइ ज़ाहिर आहे वरी UC लेवल ते लिस्ट अनाउंस थींदियूं ऐं पोइ ॿियो जेको रिक्रूटमेंट जो आहे सॼो प्रोसेस स्टार्ट थींदो। सो इंशाअल्लाह ताला वक़्तनि ब वक़्तनि जेका असां अपडेट मिले थी या जेके कोई न्यू जॉब्स अचनि थियूं ऐं असां सम्झी सघूं था उनजे टाइम खे अहमियत खे मद्देनज़र रखंदे त तव्हांखे ज़रूरु उनजी तयारी कराईंदासीं, तव्हां सां गॾु रहंदासीं। तेसीं ताईं
शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़े